साईं सदाईं करीमत सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध धरती जा वारसो मुंहिंजा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए रहबर साईं डॉक्टर कादिर मसी। दोस्तो, अॼु जी वीडियो कराची में थींदड़ सिंध पैगाम सिंध ऐं तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि जे हवाले सां आहे। जंहिंखां पोइ सिंध जे दोस्तनि तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि मथां केस थिया आहिनि। ॾिसो, केस का नई ॻाल्हि न आहे, केस थींदा रहंदा आहिनि, पर हिकिड़ो हिन में इहो सुवाल थो उभिरे, आख़िर केस उन्हनि ते छो था थियनि जेके धरती जी ॻाल्हि कनि था। आख़िर केस उन्हनि ते छो था थियनि जेके पंहिंजे बुनियादी हक़नि जी ॻाल्हि कनि था। आख़िर केस उन्हनि ते छो था थियनि जेके बुनियादी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कनि था। आख़िर केस उन्हनि ते छो नथा थियनि जेके धरती खपाए विया। केस उन्हनि ते छो नथा थियनि जिन धरतियुनि खे ॾाज बणाए खपायो। आख़िर केस उन्हनि ते छो नथा थियनि जेके सिंध खे लुटे रहिया आहिनि हुकुमरान। को बि धरनो ॾिसो थिए थो, हर माण्हूअ खे, हर सिविलियन सिटीज़न राइट आहे माण्हू जो त पंहिंजे बुनियादी हक़नि जे लाइ हू आवाज़ उथारे सघे थो, तोड़ी को सॼे दुनिया में। पर हिते अगरि सिंध परस्त दोस्त, क़ौम परस्त धुरियूं अगरि आवाज़ उथारनि थियूं त ज़ाती हक़नि जे लाइ आवाज़ कोन थियूं उथारनि, हू धरतीअ जे लाइ आवाज़ उथारे रहियूं आहिनि। हू पंहिंजे बुनियादी हुकूकनि जे लाइ ऐं तुंहिंजे मुंहिंजे एजेंडा सिंध ते आवाज़ उथारे रहियूं आहिनि। हू इहो चई रहियूं आहिनि त सिंध जी विरहाङो कहिड़े बि सूरत में क़बूल न आहे। हुन ते बग़ावत जा केस। मूंखे इहा बग़ावत सम्झाई त वञे त छा सिंध जी विरासत जे ख़िलाफ़ अगरि केरु आवाज़ उथारे थो त इहा बग़ावत थींदी। पोइ मूंखे ॿुधायो त सिंध जी विरहाङे करण वारा त छा इहे तव्हांजे हिन बग़ावत जे एजेंडा में नथा अचनि। ही अगरि हिन रियासत जे सिस्टम जे अंदरि वेही इहा तव्हां ॻाल्हि कयो त ही सिंध, पंजाब, KPK, बलूचिस्तान ऐं फेडरेटिंग यूनिट्स आहिनि हिन रियासत जूं, माना इहे ख़ालिक ऐं ख़ालिस आहिनि हिन पाकिस्तान जूं। अगरि हिन पाकिस्तान खे ख़ालिक करण वारियूं फेडरेटिंग यूनिट्स अगरि इन जी विरासत जी ॻाल्हि कई थी वञे त छा इहा बग़ावत न आहे। मूंखे तव्हां इहो सम्झायो त इहे जेके रियासत जूं फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, सिंध, पंजाब, KPK, बलूचिस्तान, हलो ॿियनि खे तव्हां छॾे ॾियो, सिंध त उहो वाहिद फेडरेटिंग यूनिट आहे जंहिं सभिनि खां पहिरीं पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर कई। त मूंखे इहो ॿुधायो, ही जेके बग़ावत जा केस थिया आहिनि, आउं हिननि जी ॾिसो मज़ामत न कंदुसि, छाजे लाइ त मज़ामत करण जो को फ़ाइदो न आहे। साईं जिम्स ते केस थिया, अब्दुल्ला शाह ते केस थिया, ऐं इहो पंहिंजो आरिसर साहब ते केस थिया, ऐं बशीर खान ते केस थिया, ऐं डॉक्टर कादिर मक्सी साहब ते केस थिया। ऐं ॾिसो, उसूल जी ॻाल्हि पिया कनि जेके फेडरेटिंग यूनिट सिंध आहे, अगरि इन जे विरहाङे जी ॻाल्हि थो केरु करे त इहा बग़ावत छो न आहे। उहा सिंध जेका ख़ालिक आहे, उहा सिंध जेका 70% हिन मुल्क खे रेवेन्यू जनरेट करे ॾिए थी, उन जे विरासत जे ख़िलाफ़ अगरि केरु ॻाल्हाए थो, उहा बग़ावत छो न आहे। जेके सिंध जे विरासत जी ॻाल्हि कनि था, MKM कई, उन खां पोइ हाणे वफ़ाक़ जूं ॿियूं वारियूं धुरियूं इहे बि डायरेक्टली या इनडायरेक्टली उहे बि कनि पियूं। उन्हनि जे ख़िलाफ़ बग़ावतनि जा केस छो न आहिनि। यानी बिटो निज़ाम हिन पीपल्स पार्टी आंदो, उन जे मथां बग़ावत जो केस इहो छो न पियो थियो। आख़िर इन्हनि जे मथां छो नथो, इन्हनि जे मथां छो थो बग़ावत जो केस थिए जेको सिंध जे बुनियादी हक़नि ते ॻाल्हाइनि था। ॾिसो, 100 इल्ज़ाम हूंदा सिंध परस्त, क़ौम परस्तनि ते, पर मूंखे इहो ॿुधायो त अॼु ताईं जेके बि रैलियूं, एहतजाज, धरना थिया आहिनि, उनमें मूंखे तव्हां इहा नंढड़ी ॻाल्हि सम्झायो त कहिड़े सिंध परस्त लीडर जो, क़ौम परस्त लीडर जो को किथे ज़ाती को जहिड़ो हुजे, कहिड़े क़ौम परस्त दोस्त चयो हुजे त भाउ मुंहिंजी ॿनीअ ते कब्ज़ो थियो आहे, कंहिं इहो चयो त मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो थियो आहे, मुंहिंजे पाणी ते कब्ज़ो आहे, कंहिं बि इहो कोन चयो हूंदो। ॾिसो, अॼु ताईं जेके बि क़ौम परस्त निकिता आहिनि, सिंध लाइ निकिता आहिनि, 100 इल्ज़ाम ॿिया हणजनि, बसि 100 इल्ज़ाम। मूंखां दोस्त यार पुछंदा आहिनि क़ौम परस्तनि ते ही इल्ज़ाम, फलाणो इल्ज़ाम, बसि ऐं चवंदा आहिनि सभु इल्ज़ाम अखियुनि ते। मूंखे तव्हां रुॻो इहो ॿुधायो त मौजूदा जेको ही सिस्टम आहे, उन जे अंदरि को सिंध परस्त, क़ौम परस्त दोस्त निकिरे थो त कहिड़े नारे ते निकितो आहे। हिकु सिंध, कराची मुंहिंजी जिंद आहे, वफ़ाक़ जो बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर, छो इहो नामंज़ूर, इहो बग़ावत आहे। पोइ कढो पीपल्स पार्टी ते इल्ज़ामूं,
पोइ कढो पीपल्स पार्टी ते बग़ावत जा केस, पोइ कढो PMLN ते बे बग़ावत जा केस। हींअर मिसाल जी ॻाल्हि त हींअर अगरि पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, नून लीग ऐं इहो जेके 11 जमायतूं मिली चवनि थियूं त मौजूदा जेका हुकूमत आहे वफ़ाक़ जी, इहा सिलेक्टेड न आहे, या सॉरी या इलेक्टेड आहे, या सिलेक्टेड आहे, इलेक्टेड न आहे, इन्हनि जे मथां पोइ बग़ावत जा केस कयो न। बग़ावत जा केस इन्हनि ते छो नथा थियनि? बग़ावत जा केस उन्हनि ते थियनि था जेके सिंध जे हिकु हुअण ते ईमान रखनि था। बाबा सिंध जो विरहाङो हरगिज़ क़बूल न आहे। उमेदु आहे नंढिड़ो इहो मुंहिंजो पैगाम सम्झ में आयो हूंदो, शेयर कयो ऐं सम्झो उसूल जी ॻाल्हि सम्झो। केस ॾिसो का वॾी ॻाल्हि न आहे, केस ॾिसो का वॾी ॻाल्हि न आहे। जेको सिंध जे बारे में ॻाल्हाईंदो उन ते केस थींदा। साईं जेम्स सैद खां वठी अॼु बि हींअर मुख़्तलिफ़ सिंध जे दोस्तनि ते जेके सिंध जे बारे में ॻाल्हाइनि था उन ते केस थियनि था। ॻाल्हि उसूल जी आहे, ॻाल्हि ॾिसो उसूल जी आहे त छो उसूल में मुनाफ़िक़त आहे। ऐं आउं तव्हां सभिनीनि खे कामयाब पैगाम सिंध मार्च ऐं इहो केसनि जूं वाधायूं ॾींदुसि। सम्झो इन ॻाल्हि खे। साईं सदाईं करीम ते सिंध सुका, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। जिए सिंध, जिए मुंहिंजो रहबर साईं डॉक्टर कादिर मक्सी।